वसल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लु या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख उज़्ज़ाम ऐं मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, प्यारी जमात के यादो, वो गुनहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदूह जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सबूरी तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ चंद ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश करण जो इरादो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुफ़ैल शान मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन शान पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुफ़ैल हक़ ऐं सच ॿुधी उनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, ही तव्हांजो रूहानी इत्तिबा, तव्हांजो ज़ौक़, तव्हांजो शौक़ इन्ही ॻाल्हि खे दलालत थो करे त तव्हांखे पंहिंजे अल्लाह सां, अल्लाह जे हबीब सां ऐं पंहिंजे दीन इस्लाम सां मुहबत आहे। रब्बुल आलमीन तव्हांखे इन्ही जो सिलो ऐं बदिलो आख़िरत में ज़रूर अता फरमाईंदो, पर हिन दुनिया में भी ख़ुदा इन्ही जे एवज़ में तव्हांखे इज़त बख़्शींदो। मुंहिंजा दोस्तों, ख़ुदा कारण जेको कमु हूंदो आहे उन में फैज़ ऐं बरकत आहे। अवां बि ख़ुदा वास्ते आया आहियो, असीं बि ख़ुदा वास्ते आया आहियूं, ऐं जन दोस्तनि ही प्रोग्राम रखियो आहे उन्हनि बि ख़ुदा वास्ते महिनत करे ख़र्च करे ही प्रोग्राम सजायो आहे। पाण हिते हाज़िर थिया आहियूं, अल्लाह से गॾो पाण हितां ख़ुदा जे रहमत सां पंहिंजूं झोलियूं भरपूर करे बाद में वेंदासीं। हाणे सभ खां अव्वल तव्हांजे आॾो आयत सगोरी जी माना ॿुधायां, ऐं उन आयत सगोरी जी माना ते गौर कजो ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कजो त क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला कहिड़ो असांखे पैगाम ॾिनो आहे। मां तव्हांखे आयत जी माना ॿुधायां, इन खां अव्वल तव्हांखे अपील कंदुसि त माशा अल्लाह जेतिरा न घणा आहियो एतिरे घणे ऐं वॾे आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत जी माना ॿुधाईंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु
इन वजह मुराद उहे शख्स आहिनि जेके अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे पंहिंजो रब मञींदा आहिनि। हज़रत मुहम्मद करीम खे अल्लाह जो आख़िरी नबी मञनि था ऐं अल्लाह जे दीन इस्लाम खे पंहिंजो दीन क़बूल कनि था ऐं अल्लाह जे क़ुरान मजीद खे अल्लाह पाक जो आख़िरी किताब तस्लीम कनि था। इन वजह मुराद तव्हीं असीं मुस्लमान आहियूं। रब्बुल आलमीन गोया तव्हां असां मुस्लमान खे फरमाए थो लक़द बेशक आयो आहे तव्हां ॾे या अल्लाह सां ॾे केरु आयो आहे? अल्लाह ताला फरमाए थो रसूलुम मिन अनफुसिकुम, तमामु बरगुज़ीदो ऐं वॾे शान वारो रसूल करीम तव्हांखे जिन्स मां तव्हां ॾे आयो आहे। रसूलुम इन जे मथां ॿ पेश आहिनि। जेकॾहिं ॿ पेश न हुजनि हा रुॻो पेश हुजे हा त चइजे हा रसूल, पर ॿिनि पेशनि जे करे चइजे थो रसूल। अरबीअ जो कानून आहे त इनखे नकिरो चइबो आहे ऐं तनवीन जे मथां ॿिनि पेशनि जी आहे। इहा तनवीन ताज़ीम जे वास्ते ईंदी आहे, यानी रब करीम जी ज़ात बाबरकात ईअं थो ॿुधाइणु चाहे त ओ मुंहिंजा बाजाओ इंसानो, मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां तव्हां ॾे तमामु वॾे शान वारो रसूल आयो आहे। रसूल त आहे पर तमामु वॾे शान वारो आहे। तव्हांजो असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त असां अल्लाह जे सभिनी रसूलनि जी ताज़ीम कंदा आहियूं। सभु रसूल ख़ुदा जी इज़त वारा ख़ुदा जे तरफ़ खां शान ऐं मान वारा आहिनि। हर रसूल खे ख़ुदा तबारक व तआला दुनिया जे सतह ते मोकिलींदो आहे त इज़त ॾेई मोकिलींदो आहे। आम इंसाननि सभिनी में वधि के वधि जेका इज़त अल्लाह पाक कई आहे त रसूल जी इज़त कई आहे। पोइ जॾहिं अल्लाह पाक जा सभई रसूल इज़त वारा आहिनि, सभु रसूल मान वारा शान वारा, त हिते हिन जो मतिलबु छा आहे तमामु वॾे शान वारो? मुंहिंजा इन जे बारे में मां तव्हांखे क़ुरान करीम जी बि आयत ॿुधायां। अल्लाह ताला खे पारे में फरमायो आहे तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह ورفع بعضهم درجات। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। ये जेके अल्लाह जा रसूल आहिनि इन्हनि मज़ा हिकिड़े खे ॿिए ते फज़ीलत आहे, ॿिए खे ॿिए ते फज़ीलत आहे। मिनहुम मन कल्लम अल्लाह, इन्हनि मां हिकिड़ा अहिड़ा त अल्लाह जा रसूल हुया जो रब करीम फरमाए थो त मां उन्हनि सां बिना वहीअ जे पाण रूबरू ॻाल्हायो आहे। वरफ़अनाहुम दरजात, ऐं वरी ॿिया उहे अल्लाह जा रसूल आहिनि जो मां रब करीम उन्हनि जो दर्जो सभिनी खां बुलंद फरमायो आहे। नारा सा बंदी रहो न नाचरो वारो कुर्तो बंदि करे ऐं मौलवी आहे नाचू कोन सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। बोलो दावा सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हाणे ॾिसो अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहे रसूल सभु शान वारा
पर खुदा पाण बयान तो करे त हिकिड़ा अहिड़ी शान वारा आहिनि जो मां रसूलनि ॾे वही मोकिलींदो आहे, जिबरील ईंदो आहे, पैगाम खणींदो आहे। रब चवंदो आहे जिबरील खे, पोइ जिबरील अची नबी सां ॻाल्हाईंदो आहे। रब सोचे त मां वरी हिकिड़नि रसूलनि जो अहिड़ो शान कयो आहे जो बग़ैर जिबरील जो त मां पाण ॻाल्हाईंदो आहियां। उहो केरु नबी हो, कहिड़ो रसूल हो? अल्लाह ताला फरमाए थो कल्लम अल्लाहु मूसा तकलीमा। उहो मुंहिंजो प्यारो मूसा अलैहिस्सलाम आहे जो मां रब करीम जी ज़ात बाबर का बिना वहीअ जे, बिना जिबरील जे, बिना मलाइका जे मां रब ॻाल्हाईंदो आहियां। ऐं उहो मुंहिंजो ॻाल्हाइणु हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿुधंदो आहे, वरी मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाईंदो आहे त मां पंहिंजे प्यारे मूसा खे वर्दी जवाब ॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़नि जो दर्जो जॾहिं खां मथे, हिकिड़नि जो शान जॾहिं खां मथे। इहे सभु आहिनि शान वारा, पर दर्जा आहिनि उन शान में तबका आहिनि। ऐं आख़िर में फरमाए थो वरफ़ा बादहुम दरजात। हिकिड़नि सां त मां रूबरू ॻाल्हाईंदो आहियां, पर ॿिया वरी उहे रसूल आहिनि जंहिंजा दर्जा सभिनी खां मथे। मुंहिंजा दोस्तो हो केरु आहे जंहिंजो सभिनी खां दर्जो मथे आहे? उहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो महबूब मोहम्मद आमना जो लाल जो सभिनी खां दर्जो मथे आहे। अञा पाणी जा वारो पाणी जा जग रखी ॾेई रहो, केरु बि केरु मुंहिंजो फोन थो भरे। अल्लाह तबारक व तआला फरमाए वरफ़ा बादहुम दरजात। हिकिड़ा उहे अल्लाह जा रसूल आहिनि जंहिंजा दर्जा मां रब करीम जी ज़ात तमामु बुलंद फरमाया। हाणे इन मां मुराद आहे जंहिंजो दर्जो अल्लाह बुलंद फरमायो, यानी सभिनी खां अल्लाह पाक जो दर्जो बुलंद कयो तो मुंहिंजो मोहम्मद करीम मदीने वारो साईं आहे। सभिनी खां शान में मथे, सभिनी खां शान में। हाणे हिन में आयो तव्हां खां मां हिकिड़ो सुवाल कंदुसि, तव्हां मूंखे जवाबु ॾिजो महिरबानी। अदा तूं ख़ुशबू वारा वेही रहो या बचे त पोइ मूंखे ॾेई छॾिजां। अञा अॻिते थो वञे। मुंहिंजे जलसे में मेरी उस विया थींदी न त मां 15 मिंट तकीर करे हलियो। तव्हां सुकून सां वेठा हूंदो त पोइ जेतिरी तव्हां न थकंदो मां न कढींदो। हाणे सौदो तव्हांजे हवाले आहे। उस वेह कयो त जान छुटे भला मां बि भॼां। वञे न कजे ॿुधणो अथव त पोइ सभु बंदि कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अल्लाह ताला फरमायो त हिकिड़ा रसूल ॿिए खां शान में मथे, ॿिया टे खां शान में मथे, हिक ॿिए खां शान में मां रब करीम मथे फरमाया। उन शान जी ॻाल्हि कयईं, हिकिड़ो उहो शान वारो रसूल आहे जंहिंसां मां रब पाण ॻाल्हाईंदो आहे, हू मूंसां ॻाल्हाईंदो आहे। पर हिकिड़ो वरी उहो रसूल आहे जंहिंजो सभिनी खां दर्जो मथे आहे। अदा जेको रसूलनि खां दर्जे में मथे, कंहिंखां मथे चओ, कंहिंखां मथे? हालांकि तूं ऐं मां त थियासीं हेठि, रसूल हिक ॿिए खां दर्जे में के मथे, के अञा मथे, के अञा मथे। हिकिड़ो वरी अहिड़ो रसूल आहे जेको सभिनी खां मथे, उहो सभिनी खां जेको मथे आहे सो तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे क़ुरान करे वरफ़ा बादहुम दरजात, जंहिंजा दर्जात मां सभिनी खां मथे करे छॾिया। ऐं उन महबूब जे लाइ 14वीं सदी जो मौलवी साहिब चवे, को मुला चवे, को मरारो चवे, मां जहिड़ो मूं जहिड़ो या चवे मां उन जहिड़ो आहियां, असां जहिड़ो या असां उन जहिड़ा आयासीं। मुंहिंजा दोस्त या साइंस जी क़ुरान जी मुखालफ़त आहे। क़ुरान चवे वरफ़ा बादहुम दरजात, मां रब करीम उन्हनि जा दर्जा तमामु बुलंद फरमाया।
को रसूलन का दर्जे में बुलंदा अरे तू वही मां त कुछ खल कहूं को पुछे कोन किथा लंघे वयूं त को निहारे कोन कहवत वयूं त को हथ कोन ॾे वो पाणीअ जी सलाह कोन करे मुंहिंजा दोस्त वीर पाण खे कंहिं लेखे में ख़ल्क़ कान थी आणे कुर्बान आमना ते लालता जो मोहम्मद करीम ज़मीन तां सबरे त अरशन ते पियो इंतज़ार थिए ये मुस्तफा जागे खुदा जे मलाइकनि जी मुंहिंजा दोस्तो ॾींदो सुकून आराम फिटी वञे जिब्रील पंहिंजी जाइ ते मीकाईल पंहिंजी जाइ ते इसराफील पंहिंजी जाइ ते मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी मिराज वारी रात जो सफ़र अजीब आहे जंहिंमहिल ख़ुदा पाक पंहिंजे हबीब करीम खे लावतार ते घुरायो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सिज खे हलण बंदि करे छॾियो चंड जी रफ़्तार बंदि करे छॾी सर्दी गर्मीअ खे ख़ुदा बीहारे छॾियो ॾींहं राति जे निज़ाम खे ख़ुदा बीहारे छॾियो हालांकि निज़ाम कुदरत जो हलंदो आहे सिज बि घुमंदो आहे चंड बि घुमंदो आहे ज़मीन बि मुंहिंजा दोस्त पंहिंजे बेसर ते फिरंदी आहे अल्लाह तबारक व तआला सारी काइनात जे निज़ाम खे चाबी हणी बंदि करे छॾियो आहे मलाक चवनि था मुंहिंजा मौला अलाए क़यामत जो हाणे अलाए छा हे सॼो कारखानो बंदि कयो थी रब सोचे चए जवान जे करे हीउ कारखानो ठाहियो आहे उन महबूब खे मूं पाण ते घुरायो आहे उनजी मुंहुं ते अचे थो त कारखानो बंदि हुजे जंहिंजे लाइ कारखानो ठहियो उन साईं खे घुरायो त कारखानो बंदि हुजे त मुंहिंजे महबूब करीम जी रात बाबरकात खे रब पंहिंजो बेमिसाल दीदार कराया अदा जंहिंजे इंतज़ार में मलाइक जंहिंजे इंतज़ार में हुरू जंहिंजे इंतज़ार में बुराक जंहिंजे इंतज़ार में जन्नती जंहिंजे इंतज़ार में ख़ुदा जूं पाक मलाइकनि जूं फौजूं ख़ुदा तबारक व तआला जंहिंखे घुराए अल्लाह ताला निज़ाम काइनात जो बंदि करे छॾे उन महबूब जे लाइ हिकिड़ो कुत खाधो गुल्लो चवे त नबी मूं जहिड़ो आहे वॾी मर्ज़ जी जाइ आहे हुनखे शर्म अचणु खपे जो नबी पाक लाइ चवे थो दुनिया में को दुनिया जहिड़ो माण्हू कोन्हे तूं मूं जहिड़ो कोन आहीं मां तो जहिड़ो कोन आहियां पीउ पुट जहिड़ो कोन्हे पुट पीउ जहिड़ो कोन्हे शागिर्द उस्ताद जहिड़ो कोन्हे उस्ताद शागिर्द जहिड़ो कोन्हे हारी ज़मींदार जहिड़ो कोन्हे ज़मींदार हारीअ जहिड़ो कोन्हे पीर मुरीद जहिड़ो कोन्हे मुरीद पीर जहिड़ो कोन्हे आफीसर मुंहिंजा दोस्त नौकर जहिड़ो कोन्हे नौकर आफीसर जहिड़ो कोन्हे त हिकिड़ो टके जो उम्मती मोहम्मद रसूलुल्लाह जहिड़ो कीअं थींदो थींदो अलाए अहमद तव्हांजे मुल्क में रवाज हुजे त मां बि तव्हांजे मुल्क जो ज़रूरु आहियां तव्हांजे पाड़े जो आहियां फैज़ गंज तालको छरी मीरवा गॾिया पिया मां छरी मीरवा जो आहियां तव्हां फैज़ गंज जा आहियो ऐं हू पाड़ेसरी पर हिन पासे सॼी अलाए कीअं भुलिजी ॿोली मां सूमर वठी आयो मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे नथी रहे ॻाल्हि सोचो था लाइ कोन इहो मुस्लमान थी सघे थो जेको नबी ते कलमो बि भरे ला इलाहा इल्लल्लाह चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह छा चवे अल्लाह खां सवाइ इबादत जो केर बि लाइक़ नाहे ऐं निभागो चवे बि थो छा थो चवे निभागो त मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद अलाह जो रसूल आहे अरे चंडा जॾहिं चवी थो अलाह जो रसूल आहे त पोइ जेको अलाह जो रसूल आहे सो तो जहिड़ो की आहे उहो त रसूलनि जहिड़ो बि कोन्हे उहो त रसूलनि जहिड़ो बि चओ रसूलनि जहिड़ो बि क़ुरान जो ॿुधी आहे अल्लाह ताला फरमायो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो सभिनी रसूलनि खां दर्जो बुलंद आहे जंहिंजो दर्जो सभिनी खां बुलंद आहे तो रसूलनि आहे उहो त रसूलनि खां बि मथे आहे असां जहिड़ो कीअं थी सघंदो ख़ुदा जो कसम मुस्तफा करीम जहिड़ो न को थियो आहे न को थींदो न को जाओ आहे न को ॼमंदो थोरो शाह अब्दुल लतीफ़ हिदायती साहब क़ुरान करीम जी आयत जो तर्जुमो कयो माण्हू चवंदा भिटाई जा भई त ओ चिबरा तोखे ख़बर कान्हे भिटाई साहब क़ुरान पाक जो तर्जुमो कयो आहे
शाह साहब रहमतुल्लाह ने फरमाए तो चखरे जहिड़ो जवान दिखा को न दे हमें मुअड़ मिलनी मुरसले सरस संदस शान फकाद काब कौसैन औ अदला मुयस्सर से मकाम उन आगे जा एहसान जय हाथी बेलुम हेड़ो रब करीम जी रात में बरकात फल तवजे वसाए साल गया एरो रसूल करीम साजी अता फरमाई जेको अल्लाह जी रात में बरकात फरमाई दुआ तो मुझो महबूबा उन महबूब जे करे रब करीम ही कायनात पैदा फरमाईया रब करीम फरमायो तलक़द जाकुम रसूल बेशक आयो वाले तमाम बड़े शान वालो रसूल मिन अनफुसिकुम पर ज़ाहिर में रब करीम रखे तव्हांजे जिन्स में मोकिलियो तव्हांजे चओ तव्हांजे में जेकॾहिं अलाह ताला चाहे हा नबी करीम खे मलाइकनि में मोकिले हा मर्ज़ी जो मालिक हो अलाह ताला चाहे हा नबी करीम कंहिं ॿी मखलूक में मोकिले हा तो ॾाढी मर्ज़ी अल्लाह ताला फरमाईंदो आहे वलौ नशाउ लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यख़लुक़ून रब करीम जेकॾहिं चाहींदो आहे मां मर्ज़ी जो मालिक आहियां त मां तव्हां इंसाननि मथां अहिड़ा इंसान पैदा करे उनखे मलाइकनि में मोकिलिया मलाइकनि खे तव्हां में मोकिलिया मलाइकनि खे तव्हांजे जिन्स करे मोकिलिया तव्हांखे मलाइकनि जी जिन्स करे मोकिलिया रब करीम जी ज़ात ताक़त वारो आहे जेकॾहिं रब पंहिंजी ताक़त ईंदो आहे त मिटीअ मां आदम बनाईंदो आहे पत्थर मथां सालिह अलैहिस्सलाम जी दासी बनाईंदो आहे मूसा अलैहिस्सलाम जे लख मां नाग बनाईंदो आहे रब जो चए मां अल्लाह जी ताक़त आहे मां कंहिंजो मोहताज कोन आहियां जीअं वणे मां रब तीअं कंदो आहियां पर मूं तव्हांखे थोरो कयो मूं तव्हांखे एहसान कयो कहिड़ो मूं तव्हांखे थोरो कयो त जेको बेमिसाल नबी हो उनखे तव्हांखे थोरो करे तव्हांजे राज में मोकिलियो अदा जेकॾहिं को शहनशाह असां ग़रीबनि सां अची वेहे असां शहनशाह खे चवंदासीं देखो जी साईं वॾी महिरबानी असां लीर नहाणा मिस्कीन ग़रीब कंहिं न कम जा असां मिस्कीननि जे तगड़े ते तूं अची हेॾो वॾो बादशाह वेठो आहे पर उहा बादशाह जी भलाई आहे जो असां ग़रीबनि सां वेहे पर उहो ग़रीब वॾो बदमाश आहे जेको बादशाह खे चए हल हल तूं हुई असां जहिड़ो जो असां बि आयो आहे जाॻो था अदा जेकॾहिं बादशाह मिस्कीननि सां अची वेहे कंहिंजी महिरबानी कंहिंजी महिरबानी हुनजे लाइ सख़्त सिकनि हुनजे लाइ मुंहिंजा दोस्त वक़्त सिकनि हुनजे लाइ बबला मालातो सिकनि हुनजे लाइ माण्हू इंतज़ार में बादशाह पर मिस्कीननि सां अची वेहे त चइबो यार तुंहिंजी बादशाह वॾी महिरबानी आहे रहमतुल्लाह जो मिस्कीननि सां अची वेठो आहे पर हिकिड़े मिस्कीन जी फिटे उहो छा चए थी अजल बुत बराबरि तूं असां कहिड़ो आहे तॾहिं त असां अची वेठो आहे असांजो पादरनि जे लाइक़ु आहे या न आहे अरे बादशाह जो थोरो सुठो ऐं तूं त चईं त असां जहिड़ो हो तॾहिं अची वेठो मुंहिंजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अर्शन जो महिमान हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्रियो आहे अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे घुराए रजो इरादो कयो आहे जिब्रील खे रब चवे थो वञ जिब्रील जन्नत में 80,000 बुराक बीठा थी हिकिड़ो बुराक संदेरे मुंहिंजे नबी करीम खे सवार करे वठी आहे जिब्रील जन्नत में वञे 80,000 बुराकनि जी जमात बीठी आहे हिक ॿिए खां सुहिणा हिक ॿिए खां सखा हिक ॿिए खां मोचारा हिक ॿिए खां सुहिणा ई भला इएं का मुंहिंजा दोस्त नज़रत त जहिड़ा चंड जा टुकड़ा हुजनि जिब्रील दिल में सोचो त कहिड़ो मोहम्मद सवारा सवारी बेड़ी काहे वञा अवल खां आख़िर ताईं हिकु हिकु करे जिब्रील ॾिसंदो हो ही भलो ही भलो ही भलो हिक ॿिए खां सुहिणा कहिड़ो काया इएं नज़र घुराए वरी छेड़े में पहुतो हिकिड़ो बुराक आहे जेको कुंड में बीठो आहे अखियुनि मां पाणीअ जा नार वहनि था
में सोचो तो जन्नत में तो बीमारी कान है, जन्नत में तो तकलीफ़ कान है, जन्नत में तो दुख कोन है, हिन खे दुख कहिड़ो आहे पुछां त सही। ओ बुज़ुर्ग हीजा बुराक सखाहन तूं छाजे करे तुबरो लॻो पियो आहे। बुराक तो चवे अज़ सरे बाली ने मन परखेज़ अईदा दा तबीब दर्दमंद इश्क़ दारो बजुज़ दीदार ले। वो तेरा हकीम तेरा डॉक्टर मूं वटां उथी वञ, तो वटि मुंहिंजो इलाज ई कंदे। हिन बीमार जो इलाज दिलबर जो दीदार आहे। बीमार थींदो त मुंहिंजो मर्द छॾे वेंदो, छा थियो थी थियो कुझु कोन्हे। करोड़ साल थिया आहिनि, करोड़ घणा साल बाबा ही रब जो जन्नत जोड़ी ही न करोड़ साल थी विया आहिनि। उन ॾींहुं अलाह असां बुराकनि खे बि जोड़ियो हो, उन ॾींहुं अलाह कयो हो ऐलान त हिकिड़े बुराक ते आमदा जो नालो सवारी कंदो, सवारी करे रब करीम जे ज़ात जे दीदार ते अर्शन ते वेंदो। ॿिया त चवनि था असां सुहिणा आहियूं, फ़ख़ुरा असां ते चढ़ंदो, पर आउं किनिड़ो कोझड़ो आहियां। इन्हीअ जे करे रोआ थो त मुझे मुस्तफ़ा सवारी कंदो अलाए कोन। मूंखे उन बीमारीअ ॼाणियो आहे। मिठाई साहिब चवे थो छा पियो चवे बुराक, चवे थो जॾहिं कर थिया मुंहिंजी साञा हक़ पेर निसी तॾहिं कर पिर जेतिरो मूंखे मूर न विसर याद। हाणे अंदरि रूह रहान सजण होता करे जंहिं ते ऐलान थियो हो त हज़रत मोहम्मद करीम बुराकनि ते चढ़ंदो, उन ॾींहं खां मुंहिंजी निंड फिटी वई आहे। ऐं इन धरती में आहियां त ॿिया भला फ़ख़ुर में हथ असां ते चढ़ंदो, मां मिस्कीन आहियां त मूंखे चढ़ंदो अलाए कोन जे मूंखे सवारी न कयईं त मां मरी वेंदुसि। जिब्रील दिल में सोचो त उहा राति त अची वई आहे जंहिंजे लाइ मिस्कीन रोए थो। उन राति में बाबूअ खे वठी अलाह जे दरबार में वञिणो आहे। ऐं बुराक त मां कहिड़ो आयो आहियां, मां ते ॻोल्हियो त पोइ भलो सुहिणो सुठो बाबूअ जे लाइक़ु हुजे, उन ते सुहिणो सवारी करे। जिब्रील दिल में थियो त कठा पिया, मोटा त पिया, मतारा त पिया, थोड़ा थोड़ा सुला खबरा त पिया, पर आशिक़ रसूल हिकिड़ो ई आहे। मुस्तफ़ा जे दरबार में सोहरनि खे छॾे आशिक़नि जी मंज़िल हूंदी आहे। हाणे सोहरो त अबू लहब बि हुयो, ॻाल्हायो छाॾे चओ अबू लहब जी माना ख़बर अथव? अबू लहब बाहि जो पीउ, अहिड़ो सोहरो हूंदो जे बाहि चमकंदी आहे न, ईअं हुनजे गलनि मंझां ईअं बाहि वारी रोशनी हूंदी। अबू लहब हुनखे लक़ब मिलियो बाहि ऐं ॿिबीअ जो बाबो, अहिड़ो सोहरो। ऐं हुयो बि नबी जो माइट, छा चओ सघो। पर मुंहिंजा दोस्तो अजीज़ो इश्क कोन्हे, मोहब्बत कान्हे, बेअदबा काफ़िर आहे, नबी करीम जो दुश्मन आहे। अल्लाह ताला फरमाए थो तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। अबू लहब बर्बाद थियो, अबू लहब दोज़ख में वियो, अबू लहब खे बाल न बचायो, अबू लहब ज़ाल सूदो हलाक थियो, ख़ानदान सूदो बर्बाद तबाह थियो। ॾाढा हुस्न जमाल हुनजो ज़ाहिरी कहीं कम जो कोन्हे, पर जे पासे बिलाल आहे अखियुनि जे आॾो आहे, जंहिंजी शक्ल बि सादी आहे, रंग बि सादो आहे, पर मुस्तफ़ा जो आशिक़ आहे जे बिलाल भाग न ॾींदो आहे त रब सिंध कोन मारींदो आहे। ख़ुदा जे हबीब वटि पेश उहे पौधा जेके मुहबत वारा हूंदा। ॾाढो जो केरु पौधा ते ज़ोर सां चओ जेके मुहबत वारा हूंदा। आका जे दरबार में मुहबत वारनि जी मुंहिंजा दोस्त ज़रूरत आहे। खुले फंदे जी ज़रूरत कान्हे, ज़ाहिरी ॾेख वेख वारे जी ज़रूरत कान्हे। सोणे लतीफ़ इहा ई ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे आका वटि केरु पसंदि आहे। शादार चवे थो सभेरी सुहागिनियूं सदन गिचन हथ
सुहागिनियूं सभिनी जे विच में हस पसण कारण प्रिय जे वॾा कयाऊं वक्त पर ढोल तमीअ जे गत हेठां यूं हलंदे हारण वारियूं न खपनि सोहियूं न खपनि सिंगार वारियूं न खपनि महबूब जे दरबार में उहो गुलाम कबूरा जेको हमेशह हेठां ई हलंदो आहे सभई सुहागिनियूं सभिनी जे विच में हार पथण कारण प्रिय जे सभिनी जा सिंगार पर ढोल तमीअ जे धार हेठां यूं हलंदे जिब्रील दिल में सोचो त बुराक पिया सोहणा बुराक पिया भला पर ही आशिक रसूल दिल में सोची त ॿिया कोन थो वठी वञा हिन बीमार खे वठी थो वञा पाणी मुस्तफ़ा हथ घुमाईंदो त चङो भलो थींदो दिल में पको फ़ैसिलो करे थी बुराक जी जंहिं रात लाइ रोए पियो न हा इहो रात अची वई हदीस पाक में ईंदो आहे त अॻे थोरो पहिरियों अॻे थोरो पहिरियों जंहिं महिल ॿुधई त उहा राति अची वई आहे त अखियुनि मज़ा जीअं पाणी जा निसारा करे वहनि इहे सार करे वहण लॻा लॻे पियो त अलाह उहा राति आई अलाए कंहिंजे भाॻ में कोड़ो पवंदो जिब्रील आहिस्ते आहिस्ते कंध में चवे थो बुराक घबराए न मां तोखे रसूलुल्लाह जी दरबार में वठी थो वञा मुंहिंजा दोस्त अजीज़ो हदीस पाक में ईंदो आहे मुंहिंजे आका जे शान में लिखियो पियो आहे त जीअं जो जिब्रील ॿुधायो त तोखे तो नबी करीम जी दरबार में वठी हलां त जेको सालनि खां वठी करे सड़ियो पियो हो डुबरो लॻो पियो हो इश्क ऐं मुहबत वारी ॻाल्हि ॿुधी मिंटनि में ॿियनि खां बि वधीक ख़ुशीअ में सफ़ो थी वियो छा चवंदा हो त ख़ुशीअ जहिड़ी खुराक कान्हे मुंहिंजा दोस्त हुनखे ख़ुशी थी पई ख़ुशि थियो हुनखे संजे ठाहे हुनखे तल खड़ा रखी हना दीनूं ॿधी जन्नत जा सिंगार कराए हुनखे लगाम पाराए सभु जन्नती कपिड़ा हुजनि हिनखे वठी ऐं सॼो जन्नत जो सामान आहे नूर जो छाजो नालो छाजो सामान आहे महबूब करीम जी दरबार में वठी आयो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन बुराक जे मथां हाणे सवारीअ जो इरादो कयो मज़ो हो दादा देसो बेनूरी वेसो बेनूरी आयो बुराक बेनूरी यज्ञ बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी मज़ो हुयो या न देसो बेनूरी वेसो बेनूरी आयो बुराक बेनूरी यज्ञ बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी सुभान अल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वास्ता बरकात बुराक जे फर्द भी चढ़ण जो जबल इरादो कयो आहे त मुंहिंजे हबीब करीम ने केब में पेर विधो आहे हन्ने में हथ नबी करीम जा ला घबराइण जो ख़्यालु कयो बुराक मस्ती कई मस्ती हुनखे नूर जा पर रहा उन नूर जे पर ते ज़मीन खां मक़सद मथे उॾामी बि जिब्रील दिल में थियो होॾो पे रोनो छा लॻे वठी आयो आहे त कहिड़ी ख़ुशी कयो अथसि महबूब साई मोटे में कपिड़े ई मथे हलाई करे बीह रहियो जिब्रील खे का बढ़ाई अंदर या बुराक ओ बुराक एकरा तुझी मुझी छिबी का नहीं जिब्रील जी छिबी तो सुभान अल्लाह हदीस पाक में ईंदो आहे त छिबी जो नहीं अहिड़ी छिबी नहीं जो बुराक सभु जे मुंहं मुबारक में पकड़ थी उन पकड़ मां पकड़ जा कतरा ज़मीन ते किरिया उहे कतरा जो ज़मीन ते किरिया त ख़ुदा तबारक व तआला ॻाढ़े गुलाब जा गुल उन मां पैदा हे जेके गुलाब जा गुल अथव से मुस्तफ़ा करीम जे सवारीअ जे पघर मां ठहिया वरी गुल खयो छोलियूं भरियो निकिरी विया हो
हकारियो अदब कोन था कयो अलाए किथे पढ़िया हो अलाए किथे सिखिया हो अगारो गोली साहब तव्हांखे चयो अलाए तव्हां पंहिंजे तरफ़ खां थालियूं गुलनि जूं भरे ऐं असांजे मथां छकियो पिया कदो कोन थो कई ख़ुदा जो कसम आहे गुलाब जो गुल अखियुनि ते रखिबो आहे पेरनि ते न छॾाइबो आहे मां जिते किथे ॾींदो आहियां सम्झाईंदो आहियां चवंदो आहियां त गुलाब जे गुल जो क़दुरु कयो तव्हांखे क़दुरु इन शइ जो कोन्हे इहो मोहम्मद करीम जे स्वारी मुबारक जे बदर मुबारक मां ठहियो आहे इन गुलाब जे गुल जी त क़ीमत आहे मुख में ढले दूर पड़बो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब गाने बंदे कैसे समझाए जे अॼुकल्ह रवाज थी पियो आहे फलाणो लीडर आयो गुलनि जी वर्खा फलाणो ऑफिसर आयो गुलनि जी वर्खा फलाणो ऑफिसर आयो मणनि जा मण गुल उछलाई ऐं गुनाह कहिड़ो कई इहा ख़बर ई कान्हे अॻिते ख़ुदा माफ़ कंदव आइंदा अहिड़ी ग़लती न कजे आओ त कयो जरा न कयो हिकिड़े पासे थियो अहिड़े पासे त वञो बुड़ी वञो बाबा गुल छॾणा न आहिनि गुल न उछलणा न आहिनि गुल कंहिंखे हणणा न आहिनि गुल ज़मीन ते न किरे गुल खे बि ॾाढा सीने सां लॻाए अखियुनि ते लॻाए क़ुर करीम जे मथां रख औलिया अल्लाह जे क़बरुनि जे मथां रख तुंहिंजा तो गुल जो क़दुरु कंदो आहे गुल खे रोड ते न चढ़ाइबो आहे इहो रोड जो चढ़ाईंदे सुभाणे गॾा पिया गुल नथा अलाह जी करे अदब नसीब करे चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत जिब्रील अमीन जे शिबीर खां पोइ जिब्रील अमीन जे ज़ोर जे खां पोइ बुराक जे मुंहुं में पघर आयो उन पघर जा कतरा ज़मीन ते पिया उन गाढ़े गुलाब जा गुल तई पिया मौली साहब जे जोतो वारे पघर में गुल डांदो असांजे ॻोठ ते त मुलनि जे पघर में गुल कोन ठहंदा त तव्हां वारा मुला ख़ुशबूदार हुजनि कुछ सोचो बेटी कुछ सोचो मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां मां तव्हांजो सॼण आहियां तव्हांखे भेट थो करायां सोचो खणी पाण सोचो त चओ छा वञो काॾे था कीअं तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे कीअं ख़ुदा तव्हांजे अकुल ते दांगी घुमाए छॾी आहे छाजे करे चट थी आयो मुस्तफ़ा जंहिं बुराक ते चढ़े उन बुराक जे जिस्म मुबारक मां पघर निकिरे उन पघर मां ॻाढ़ा गुलाब जा गुल ठहनि अरे मुंहिंजा सोना तूं नबी करीम जहिड़ो थींदी त मुस्तफ़ा खां अञा मथे केतिरो पुटाईंदो हर टाइम वञे थो गुज़रंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात जे बुराक मस्ती कई जिब्रील छिपी ॾिनी पघर अची वियो बुराक तो जिब्रील खे चवे जिब्रील जी तूं वठी आयो आहे मूंखे अञा बीठो मथे आहे अञा बुराक मथे बीठो आहे परम जिब्रील छिपियूं पवंदी मूंखे हा न बुराक तो ते जिब्रील ॻाल्हि ॿुध तूं बि सोणे नबी जो ख़ादिम मां बि नबी साईं जो ख़ादिम तुंहिंजो कमु हो पहुचाइणो तो मूंखे पहुचायो हाणे तूं बसि कर मां ॼाणा त मुंहिंजो साईं ॼाणे अरशाद कमी पायसे ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खातिम दरबार मोहम्मद अरशाद कमी पायसे ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खातिम दरबार मोहम्मद जिब्रील मुझे रसूलुल्लाह जे दरवाजे जो दरबार तो मुझे महबूब जे दरवाजे जो हजरत जिब्रील सगोरे खे बुराक तो चवे थोड़ा जिब्रील जी तो जो कमो मूंखे वठी अचो वठी आए हा
तू तो खादर मां भी खादर बच कर मां जाना तो मुझे साईं यार जिब्रील तो दे बुराक मां तो जो खैर पाव आया मां तो जो सजन आया मां तो जो चंगाई में आया केड़ी चंगाई केड़ी कर पाई केड़ो सजो पाओ चंगाई थी लहिया छोड़ो नबी तो ते सारी करई इन सारी जे लाइ त साडन खां सिके पे मस मस मोटो मिलो थी महबूब जे आॾो वरी मस्ती करे मथे चढ़ी वियो मथां सोहणो नाराज़ थी पवई ऐं सोहणो करीम तोखे मोटाए छॾे ऐं वरी को ॿियो बुराक घुराए त वरी सॼियूं को रोज़े वरी मोकियो कोन मिलंदी मां त तुंहिंजो सजल आहियां मां त तुंहिंजो ख़ैर पाव आहियां कॾींदो सतूं ॼाए छिबियूं ॼाए त लही आहे साल विचो आहे रुलो आहे वरी मस मस मोकियो मिलो थी अञा वरी मस्तियूं थो करी पियो हाणे नबी करीम जी रात तो ते सवारीअ लाइ तयार आहे लही अच त मुंहिंजो हबीब सवारी करई जेकॾहिं हाणे हबीब करीम तंग थी पवई ऐं तोखे मोटाए छॾई त पोइ ॿियो तोखे केरु वठी ईंदो सोचे ओ जिब्रील साल थिया थी नबीअ जी दरबार में ईंदे मूंखे त ही पहिरों दफ़ो मौक़ो मिलियो आहे तोखे साल मोकिया मिलिया पर तोखे अञा सम्झ में ॻाल्हि कान आई आहे तोखे रहमत लिल आलमीन जो ई उहो दरवाज़ो आहे जेके हिकु दफ़ो घुराईंदो आहे कंहिंखे कोन तरींदो आहे महबूब जो कंहिंखे तरींदो हाणे त तूं कंहिंखे तरींदो न आहे तूं कंहिंखे तरींदो वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला जब रब रात ये लफ्ज़ से जिब्रील लगे तो तोखे अञा ख़बर कान्हे साल थिया थी तोड़े जे दरबार में ऐं दरकार तुंहिंजी त नबी तरींदो ई पाण पोइ न तरिजे बाक़ी सोहणो कंहिंखे तरींदो ई कोन्हे बापोर जी नबी ने कंहिंखे तरियो ॻाल्हायो कंहिंखे मुंहिंजे नबी करीम कोन तरियो अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाईंदो आहे इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम और मुझा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भारत करीम तो जो अखलाक अजीम बनायो आहे तुंहिंजे अखलाक जहिड़ो मुंहिंजा मिठा मोहम्मद कंहिंजो अखलाक आहे ई कोन गद्दी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल खोले सल्लल्लाहु बुराक इहा ॻाल्हि कई न जिब्रील खे मुंहिंजो साईं कोन करींदो तूं चुप कर तूं बि नौकर मां साईं सां पाण थो ॻाल्हायां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्रील सगोरे खे मुंहिंजे सोहणे नबी करीम फरमायो छा फरमायो जिब्रील जी साईं तूं बस कर मां पाण तो बुराक सां ॻाल्हायां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो महबूब करीम जो हुकुम सां जिब्रील भई बस कई हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम फरमाए थो बुराक ॾे ख़बर मां सम्झां थो अॼु तूं अंगल कयो आहे अंगल छा कयो थी अॼु तो अंगल कयो आहे अॼु मां मोहम्मद करीम जी जहिड़ी शादी आहे अॼु मां रब जे दरबार में थो वञा ओतिरी मुंहिंजी ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे त ख़ुशी वारे ॾिहाड़े अंगल कबा आहिनि अॼु तो बि को अंगल रुकियो हूंदो ॻाल्हि कर जिब्रील सगोरे हज़रत बुराक सगोरे
सोना मूंखे सभ ख़बर आहे छा अर्ज़ कयां मां जेको मुतालबो लिखियो आहे ओ तो मोहम्मद करीम खे अॻे ई मालूम आहे पर जेकॾहिं अञा तूं पुछी थो त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां कहिड़ो अर्ज़ आहे क़िबला ही अर्ज़ आहे त क़यामत जे ॾिहाड़े अव्हां जॾहिं पंहिंजे रोज़े शरीफ़ मां निकिरंदव ऐं जन्नत ॾे रवाना थींदो अल्लाह पाक जो हुकुम आहे त तुंहिंजे लाइ मां हिकिड़ो बुराक मोकिलींदुसि जंहिंते मोहम्मद करीम मदीने पाक मां सवार थी करे महशर जे मैदान ॾांहुं रवानो थींदो पर फरमायो त आओ बुराक तुंहिंजे लाइ हिकिड़ो बुराक ईंदो बुराक मोकिली क़िबला अॼु मूंसां वाइदो कर त क़यामत जे ॾिहाड़े जी मुंहिंजे मथां सवारी फरमाइजा ओ मुंहिंजा सोना ॿियो बुराक न घुराइजा अॼु मुंहिंजे मथां सवारी कई थी त क़यामत में बि मुंहिंजे मथां सवारी फरमाइजा कुर्बान मेरा आमना जी रानत आहे मुंहिंजे महबूब खिली ॾिनो हाणे इरशाद फरमाइनि था त हाओ बुराक तोसां मुंहिंजो मोहम्मद ई वाइदो आहे अॼु बि तो ते मां सार आहियां क़यामत में बि तो ते सवारी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो त पोइ अॻिते हलो अदा नबी पाक जे लाइ जेको बुराक ख़ुदा मोकिलींदो त ख़ुदा मोकिलींदो या नबी ते पाण घुराईंदो छाॾे चओ था केरु मोकिलींदो अलाह ते मोकिलींदो न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं चयो थो बुराक खे चवे नबी पाक चए था ना मूंखे बि ख़बर आहे त मां तोसां वाइदो कोन थो कयां ख़ुदा पाक जे ज़ात मां बरकात जेको मुंहिंजे बुराक मोकिलियो मां उन ते चढ़ी और तूं तो मूंखां वाइदो वठी मां तोसां वाइदो कयां मुंहिंजे हथ में त आहे कुझु कोन मां तोसां कहिड़ो वाइदो कयां बाबा मां तोसां वाइदो न कंदुसि अलाह जी मर्ज़ी जेको वणे थो मोकिले वरी मां सूमर चए जेको किताब अचो मां तव्हांखे गाॾी थो मोकिलियां मूंखे कहिड़ो अख़्तियार आहे चवनि फलाणो ड्राइवर न हुजे फलाणो हुजे फलाणी गाॾी न हुजे जेको मोकिले मुल्क जी मर्ज़ी जहिड़ी सवारी मोकिले जहिड़ो को ड्राइवर मोकिलियो सभु हलियो ईंदुसि मूंखे त अख़्तियार ई कोन्हे मोकिलण वारो त ही आहे त जिब्रील बुराक खे मुस्तफ़ा ॾे मोकिलण वारो बि अलाह आहे अलाह जी मर्ज़ी जेको मोकिले नबी संख्या तो वाइदो कर तो मां तो हौसला ॾे करे चवंदो हिन मां मालूम थियो त असांजो मोहम्मद मुस्तफ़ा बा अख़्तियार नबी आहे बे इख़्तियार नाहे जो बे इख़्तियार काॾे जो बे इख़्तियार हिकिड़ो देवबंदी वहाबी बोलवी आहे उन्ही पंहिंजे किताब में लिखियो आहे जिसका नाम मोहम्मद है और जिसका नाम अली है उसी को किसी चीज का इख्तियार नहीं माना हुनजो चवणो आहे त मोहम्मद बिल्कुलु बे इख़्तियार आहे मोहम्मद खे को इख़्तियार कोन्हे ओ अदा तूं त वॾो बेवकूफ़ आहे अलाह पाक मोहम्मद करीम खे इख़्तियार ॾिनो आहे इशारो करे त मुस्तफ़ा आसमान तां चंड लाहे ॾेखारे के मुस्तफ़ा करीम इशारो करे त लखन सिज खे मुस्तफ़ा मोटाए ॾेखारे चओ असांजो नबी बा प्यारा खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया वाह जो अस्पताल कही आहे खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया अवां बि चओ त तव्हांजे अक़ीदे जी ख़बर पए खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्ज़ा ओ इख्तियार में दोनों जहां है आपके कब्ज़ा ओ इख्तियार में हाणे दुआ करो मस्तम जती अल्हम्दुलिल्लाह साईं ने खुदा करे सुभान अल्लाह
पैसो अहिड़ी ख़राब शइ आहे कंहिं हिसाब में पैसे खां कम कोन थो हले पर अहिड़ो ख़राब आहे न तव्हां हिकिड़ो ₹10 ॾींदो न मां वरी हेॾे वाजे 20 वारो कमु नथो थिए वरी को 50 वारो आहे त 100 वारो कमु नथो थिए पोइ मूं वारो तक़ीर छुटी अलाह रसूल छुटो कोन्हो करण ते चालू कयो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तो वीरो मुसलमान भाइयों श्री नबी करीम जी रात का बरकत फरमायो ओ प्यारा बुरा तो सामो जो वाइदो त अज भी मां तो जे मथा सवार आया त क़यामत में भी मां तो ते सवारी कंदुसि इन मां मालूम थो त अल्लाह पाक असांजे नबी करीम खे इख्तियार ॾिनो चओ असांजे नबी खे अल्लाह इख्तियार इन्हीअ जे बारे में हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां हदीस पाक में बुखारी शरीफ़ में लिखियो पियो आहे जंहिं वजह तव्हांखे यकीन थी वञे त इहे मुला कूड़ था ॻाल्हाइनि जेके मुला चवनि था त मुहम्मद खे को इख्तियार कोन्हे उहे कूड़ा आहिनि उहे इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि उहे नबी जा गुस्ताख आहिनि उहे बेअदब आहिनि उहे मुस्लमाननि जे जमात खां ॿाहिरि आहिनि भली सिगी ॾाढ़ी हुजे भली मथे ते पटको हुजे भली निरार ते दाग निशान ठही वञे भली कांच गोॾे ते कयो वञे भली मस्जिद में मरे पियो पर जेसीं ताईं मुहम्मद जो अदब न आहे त बेअदब गुस्ताख मुसलमान आहे ई कोन अवां वरी छा था कयूं शरीफ़ रुॻो निमाज़ रुॻो रोज़ो रुॻो इस्लाम ॾाढियूं वीचारनि जूं विधियूं काथे वञनि त बानी पंहिंजी बचाए खाइनि एतिरे गॾो कंहिंखे बिस्तरे जी बि तकलीफ़ कोन्हे बिस्तरो कयूं घुमंदा वठनि अलाह फ़ैसिलो अहिड़ो कयो आहे त बेअदब गुस्ताख हलंदा वठो बिस्तरो तव्हां ते चढ़ियो वेठो आहे